नाज़रीन हंङورنو ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में क़ाइम कयल मुसाफ़िर खाना ज़बून हालीअ जो शिकार आहिनि, जंहिं सबबि केतिराई मुसाफ़िर सख़्त गर्मीअ में बसुनि ऐं वेगननि जो इंतज़ार कनि था। तफ़सील लाइ पेश आहे शहबाज़ शर्जी जी रिपोर्ट। नाज़रीन हंङورنو ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जा मुसाफ़िर खाना ज़बून हालीअ जो शिकार थी विया आहिनि। केतिराई साल गुज़रण बावजूद हिननि जी का बि मरमत न थी आहे। मुसाफ़िर खाना न हुजण सबबि समय मुसाफ़िर केतिराई कलाक रोडनि ते वेही बसुनि जो इंतज़ार कंदा आहिनि। उन हवाले सां असां हितां जे रवासियुनि खां पुछंदासीं त उहे छा था चवनि। जी साईं, बिल्कुलु ही जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब दौर में मुसाफ़िर खाना ठहिया ऐं हिन खे काफ़ी वक़्तु थी वियो आहे। हिननि जी का बि जेको आहे न मरमत न कई वई आहे ऐं मुसाफ़िर जेके आहिनि हिते शदीद गर्मी में सख़्तु परेशान थियनि था। ऐं उन खां पोइ ॿियो मसइलो इहो आहे जो हीअ ज़बून हाली जे शिकार आहिनि। हिननि जो जेको इहे किरण जो ख़तरो आहे, हिते जानी नुक़सानु थियण जो ख़तरो आहे। ऐं बस वारनि खे रोड्स ख़ासि खे असां अपील कंदासीं त बराए महिरबानी हिन मसइले ॾांहुं तवजो ॾिनी वञे ऐं हीउ मसइलो जेको आहे फिलफोर हल करे हिते जी आवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। रहमान रहीम, जीअं तव्हां ॾिसो था त हीउ मुसाफ़िर खानो ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जे दौर में ठहियो, तक़रीबन 1970-71 में ठहियो आहे। हिनखे तक़रीबन 50-51 साल गुज़री विया आहिनि। हिनजी हालत इलाही इंतिहाई ज़बून हालत आहे। हिते मुसाफ़िर जेके अचनि था, लेडीज़ वग़ैरह अचे थो, बस जे इंतज़ार में तक़रीबन 2-2.5 कलाक उनखे लॻी था वञनि। वीचारा उस जे हेठि ॾाढी गर्मी में वीचारो न प्रेशर गर्मी वधीक आहे, उन वेठा मजबूर थी वेंदा, पसीनो पघर बचे थो, ॾाढी उनखे तकलीफ़ आहे। उनखां अलावा हिते जेके नंढा ॿार हूंदा आहिनि लेडीज़ सां गॾु, उहे पंहिंजे रांदुनि जे ख़्याल सां हिननि जे अंदरि घिरी बि सघंदा। केॾी महिल हिननि जो ख़तरो आहे, किरी सघे थो, जानी माली नुक़सानु थी सघे थो। असांजो गुज़ारिश आहे गवर्नमेंट खां त बराए महिरबानी हिननि खे दोबारा ठारायो वञे, जीअं त हिते आवाम जे हिते मुसाफ़िरनि खां बेचैनी ख़तमु कयो वञे। नाज़रीन, तव्हां हितां जे रवासियुनि जा वीचार ॿुधा। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिननि ज़बून हाल थियल मुसाफ़िर खाननि जी जल्द खां जल्द मरमत कराए हितां जे रवासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन निहाल मरी सां गॾु शहबाज़ शर, मेरान टीवी हंङورنو।